नाज़िम टिंडोवालिया में सियासी समाजी ऐं अदबी शख्सियतनि मेहरान टीवी सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। 6 दिसंबर जे हवाले सां मेहरान टीवी जे सरवाण मोहतरम गुलाम नबी मोराई तरफ़ां जेको सिंध जा ॿेट, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मिल्कियत जे हवाले सां उनवान हेठि जेको सकाफ़त जे हवाले सां मुंसलिक करे ॾियारो मल्हाइण जे हवाले सां ऐलान कयो आहे। उन गुलाम नबी मोराई जे उन ऐलान बैदि अचो त टिंडोवालियार जे अदीबनि ऐं शाइरनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं गुलाम नबी मोराई खे मुबारक हुजनि जो मेहरान टीवी सभिनी चैनलनि सां गॾिजी हिकिड़ो बहितरीनु सकाफ़ती प्रोग्राम करे रहिया आहिनि ऐं सॼी सकाफ़त खे गॾियल तौर सिंध खे मल्हाए रहिया आहिनि। हिन साल जेको हिननि जो उनवान आहे सिंध जा ॿेट ऐं सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मिल्कियत, इहो तमामु बहितरीनु आहे। सिंध ते जॾहिं बि को बि ॾुखियो दौरु आयो आहे उन ते मोराई साहब, मेहरान टीवी ऐं असांजा सिंधी चैनल जेके आहिनि भरपूर नमूने पंहिंजो हिसो ॻंढीनि था। सकाफ़ती हवाले सां इहो मेहरान टीवी ॾाढो ज़बरदस्त ऐं काराइतो क़दम आहे। मेहरान चैनल जे पूरे सथ खे मुबारकबाद पेश कयां थो जेको उन्हनि हिकिड़ो ख़ूबसूरत उनवान रखियो आहे, सिंध जा ॿेट ऐं सिंध जूं ज़मीनूं। सिंध जा ॿेट उन्हनि जी मिल्कियत आहे ऐं उनखे हिफ़ाज़त करणु असांजो हिकिड़ो पंहिंजो अवलीन फ़र्ज़ु आहे। सिंध जो माण्हू ॿाहिरि जो माण्हू त सकाफ़त सां सरशार आहे, पर ही मीडिया वारनि जी महिरबानी आहे जंहिं मुख़्तलिफ़ मौज़ू ॾेई हिन सकाफ़त खे उजागर कयो आहे। इन साल जेको मौज़ू आहे सिंध असांजी, ॿेट असांजा या ॿेट असांजा, सिंध असांजी, इन फितरत सां टकर न खाओ, छो त ही असांखे अल्लाह जे तरफ़ां ॾिनल सिंध हिकिड़ो अज़ीम ऐं अनमोल तोहफ़ो आहे। तंहिंजे करे असां इन्हनि माण्हुनि खे चऊं था त असांजी हथ चुरांद न करियो। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेहरान टीवी।